वक़द क़ाल हक़ सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मुबीन व फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अलैना लल हुदा। सूरह वल्लैल कलाम पाक की मौजूद है तरतीब के मुताबिक बयान वाली सूरह जंहिंमें 21 आयतूं ऐं हिकिड़ो रुकू है। उन्हें जी 12वीं आयत जी तलावत जो शर्फ़ हासिल कयो वियो। तंहिंजो तर्जुमो कुझु ईअं आहे त बेशक हिदायत जी ज़िमेदारी असांजे मथां। हिन आयत में परवरदिगार आलम पूरी इंसानियत सां ख़िताब करे रहियो आहे त हिदायत जी ज़िमेदारी असांजे मथां आहे। यानी हाथी आउं बनाईंदो आहियां। इहा खुलियल हक़ीक़त आहे त मालिक काइनात हिदायत बशर जो इंतज़ाम रोज़े अवल खां ई पंहिंजे हथ में रखियो ऐं तख़लीक़ काइनात पूरी तरह तवजो। तख़लीक़ काइनात में बशर खां अॻु अबुल बशर खे पैदा करणु, बशर खां अॻु अबुल बशर खे पैदा करणु, इन ॻाल्हि जी दलील आहे त परवरदिगार इहो गवारा नथो करे त दुनिया में हिदायत वठण वारा त मौजूदु हुजनि, हिदायत ॾियण वारो मौजूदु न हुजे। तख़लीक़ काइनात में आदम खे सभ खां पहिरीं रहनुमा बनाए पैदा करणु, इन ॻाल्हि जी दलील आहे त हिदायत ॾियण वारो अॻे मौजूदु हो, हिदायत वठण वारा बैदि में आया। इन ई करे सूरह अल हमद में चयो वियो इहदिना सिरातल मुस्तक़ीम, साबित क़दम रख असांखे सिधी राह ते। इन मां ख़बर पई त दुनिया में का सिधी राह मौजूदु आहे। हाणे तवजो थो चाहे, जेकॾहिं सिधी राह मौजूदु न हुजे हा त पोइ इहो इहदिना सिरातल मुस्तक़ीम चवण ई बेकार हो। इन इहदिना सिरातल मुस्तक़ीम चवण मां इहा ख़बर पई त का सिधी राह मौजूदु आहे। हाणे उहा सिधी राह कंहिंजी आहे मूंखे न आहे ख़बर। हाणे अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी ॾाढा अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी लिखे थो त हर नबी हर पैगंबर पाण खां अॻु वारे पैगंबर जी राह तलब कंदो हो। यानी ॿिनि लफ़्ज़नि में इहे चवां त हर नबी पाण खां अॻु वारे नबीअ जी इत्तबा कंदो हो। पोइ आऊं अर्ज़ु करियां त जेकॾहिं हर नबी तवजो थो चाहियां नौजवान विफार हर नबी पाण खां अॻु वारे नबीअ जी राह तलब कंदो हो त पोइ जेको सभिनी खां पहिरियों हूंदो उहो ई सभिनी खां अफ़ज़ल हूंदो। आदम सभ खां पहिरियों नबी आहे उहो ई सभ खां अफ़ज़ल हूंदो, छो त उहो कंहिंजे बि ताबे में रहियो हूंदो। तवजो थो चाहियां पूरी तरह तवजो करे हलो। हाणे वरी अचो क़ुर ॾांहुं। हाणे फ़खरुद्दीन राज़ी लिखे थो त हर पैगंबर पाण खां अॻु वारे पैगंबर जी राह तलब कंदो हुओ। ऐं वरी क़ुर ॾांहुं अचो त क़ुर छा थो चवे, जॾहिं इब्लीस खां सवाइ सभिनी फ़रिश्तनि आदम खे सजदो कयो न तॾहिं ख़ुदा फरमायो या इब्लीस हो मां मना कयनि तस्जुद। इब्लीस तोखे कहिड़ी ॻाल्हि मना कयो आदम खे सजदो करण खां? अम कुंत मिनल आलिमीन, अम कुंत मिनल आलिमीन, छा तूं बि इन्हनि बुलंद दर्जे वारनि मां हुए? हाणे मुंहिंजी गुफ़्तगू उन्हनि भाई जेके आदम खे पहिरियों इंसान था सम्झनि त पोइ क़ुर जी हिननि आयतुनि खे बि केॾा कंदव जंहिंमें परवरदिगार पाण थो चवे या इब्लीस मां मना कयनि तस्जुद। इब्लीस तोखे कहिड़ी ॻाल्हि मना कयो आदम खे सजदो करण खां? अम कुंत मिनल आलिमीन, छा तूं बि इन्हनि बुलंद दर्जे वारनि मां हुए? हाणे हथ ॿधी अल्लामा फ़खरुद्दीन राज़ीअ खां थो सवाल करियां, अल्लामा साहिब अञा त सिर्फ़ु आदम पैदा थियो आहे, पोइ ही बुलंद दर्जे वारा केरु आहे? पोइ बि इन्हनि बुलंद दर्जे वारनि मां हुए। हाणे मूंखे न आहे ख़बर त इहे बुलंद दर्जे वारा केरु आहे। इहा ख़बर तॾहिं पई जॾहिं जनाबे आदम ज़मीन ते आयो। जनाबे आदम ज़मीन ते अचण खां पोइ मुसलसिल पंहिंजे तर्के ऊला जो अहसासु महसूसु थियण खां पोइ 200 सालनि ताईं रोईंदे रहियो। ॾींहं राति 200 सालनि ताईं जनाबे आदम रोईंदे रहियो ऐं आख़िरकार चवणु लॻो रब्बुना व यग़फिर लना लनकूनन मिनल ख़ासिरीन। परवरदिगार जेकॾहिं पोइ असांजी तौबा क़बूल न कई त पोइ असीं खसारो करण वारनि मां थी वेंदा। परवरदिगार जेकॾहिं पोइ असांजी तौबा क़बूल न कई त पोइ असां खसारो खाइण वारनि मां थी वेंदासीं। जीअं ई जनाबे आदम इहे लफ़्ज़ चया न तीअं ई परवरदिगार हुनखे हिकिड़ी दुआ इल्तिफ़ा कई।
ॻाल्हि अधु ख़ुदि दिलि में अची वञे उन वक़्तु इहा ई आतम जा इहे लफ़्ज़ ख़तमु थिया न त हिकिड़ी दुआ लिखासी जनाब आदम जी दिल में इहा ई उहा दुआ जनाब आदम जे दिल में लिखासी न त जनाब आदम असर सां झुकियल गर्दन बुलंद कई बारगाह परवरदिगार ते दुआ बुलंद करे पुछियल दामन सां उसका दामन सां चवण लॻो इलाही पे हक़ मोहम्मद व अंतल महमूद इलाही पे हक़ अली व अंतल आला इलाही पे हक़ फातिमा व अंत फातिल समावाति वल अर्द इलाही पे हक़ हसन व अंतल मोहसन इलाही पे हक़ हुसैन व अंत कदीमुल एहसान ये जनाब आदम के या दुआ लिखासी आदम सां झुकियल गर्दन बुलंद करे पंहिंजे वजूद जी तमाम तर तवानाई सां चवण लॻो परवरदिगार तूं महबूब ऐं तोखे मोहम्मद जो वास्तो परवरदिगार तूं आला ऐं तोखे अलीअ जो वास्तो परवरदिगार तूं ज़मीन ऐं आसमाननि खे पैदा कराए फातिमा जो वास्तो परवरदिगार तूं मोहसिन ऐं तोखे हसन जो वास्तो परवरदिगार तूं कदीमुल एहसान ऐं तोखे हुसैन जो वास्तो हाणे जीअं ई जनाब आदम जी दुआ जा इहे लफ़्ज़ ख़तमु थिया आदम जे तर्के उल्ला जी दुआ क़बूल थी पूरी तरह तवजो नौजवानो जीअं ई आदम जा इहे दुआ जा अल्फाज़ पूरा थिया आदम जो तर्के उल्ला माफ़ थी वियो पोइ गौर करियो त ही तारीख़ इंसानियत जी पहिरीं दुआ आहे तारीख़ इंसानियत जी पहिरीं दुआ क़बूल थी रही आहे मोहम्मद आले मोहम्मद जे वसीले सां तारीख़ इंसानियत जी पहिरीं दुआ क़बूल थी रही है मोहम्मद के वसीले से तारीख़ इंसानियत की पहली दुआ क़बूल थी रही है हदायत के वसीले से तारीख़ इंसानियत की पहली दुआ क़बूल थी रही है बतूल के वसीले से तारीख़ इंसानियत की पहली दुआ क़बूल थी रही है हसन के वसीले से तारीख़ इंसानियत की पहली दुआ क़बूल थी रही है हुसैन के वसीले से पोइ मूंखे चवण जी इजाज़त ॾियो त आदम खे पंहिंजो पीउ सम्झण वारो आदम जी नालाइक औलाद हो जॾहिं आवाज़ थी आदम जी दुआ हिननि जे वसीलनि